अब मुंहिंजो नालो नदीम अहमद आहे। असांजे पाड़े में छोकिरे खे नंढे खे असांजे वठी घर में आइस प्यारे ज़िना करण जी कोशिशि कई आहे ऐं नालो त हुनजो वसीम राजपूत। असां हथ रंगे पकड़ियो आहे हुनखे, रड़ियूं बड़ियूं कयूं असां पकड़ियो आहे हुनखे, वठी थाणे में ॾेई आया आहियूं। हाणे असांजो केस दाख़िल कयो वञे ऐं असां इंसाफ़ कयो वञे। मूंखे मां घर पियो वञा, मूंखे पकड़े ऐं अंदरि अंदरि वठी आहे न कंच ऐं मथो लेटियो ऐं लेटी ऐं उथी आइस पीआरी पाणी ॿधी मूंखे आइस पीआरी हुई। हा, बोतल में ही ॿियो चांवर खाराया आहिनि। वो जंपो बोतल है। अलाए इधर कौन पीती है? हाँ गाड़ी। अब जी फिर क्या कौन पियंदा? जो छोकरो नंढड़ो ने यार और अली था। हाँ अरमान। असां पकड़े हुनखे पोइ थाणे में ॾिनो, पोइ असां अस्पताल में रिपोर्टूं करायूं आहिनि। सॼो ज़ाहिर थियो आहे नशो कयो आहे, करायो आहे ज़ोरी। हा, दवा ववा पीआरी अथनि न, हर शइ थैलियूं ॿेलियूं चाढ़ियूं आहिनि। असां हुनखे ॿधाइण चाहियूं, असां सज़ा ॾियणु न चाहियूं हुनखे, छॾायोसि न, केर बि हथु न विझे त असां सज़ा ॾियाराए हुनखे क़ाबू करणु था चाहियूं। हा, केस ॿिए कंहिंजे बचे सां न करे बसि।